जी असलम, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल। सिंध यूनाइटेड पार्टी के सरबराह सैयद जलाल मोहम्मद शाह, रोशन बिरड़ो ऐं एडवोकेट मीर अहमद मंगरियो जी अॻुवाणीअ में बेला टाउन जे मुख्य गेट आॾो एहतजाज कयो आहे, एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं सख़्त नारेबाज़ी कई आहे। ऐं जलाल मोहम्मद शाह मुतालबो कयो आहे त जेके ॻोठ आहिनि उन्हनि ते बेरिया टाउन इंतिज़ामिया कब्ज़ा करे रही आहे ऐं ॻोठाणनि खां ॻोठ ख़ाली कराए रही आहे। मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते कब्ज़े जी कोशिश बंदि कई वञे, ॻोठ ख़ाली कराइण जूं कोशिशूं बंदि कयूं वञनि ऐं जिन बि ॻोठाणनि ते तशदुद कयो आहे ऐं घरनि ते कब्ज़ा कया आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं उन जो नोटिस वरितो वञे। SUP सरबराह हिन एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान मलिक रियाज़ ख़िलाफ़ नोटिस वठे सिंध जी ज़मीनुनि ते गैर कानूनी तौर ते कब्ज़ा कया वञनि था, फौरी तौर ते उहे कब्ज़ा ख़तम कया वञनि। जॾहिं त SUP जा जेके अॻुवान आहिनि उन्हनि जेके लाॻापियल मुतासिर ॻोठ आहिनि बेरिया टाउन जे भरिसां उन्हनि ॻोठनि जा पिणु दौरा कया आहिनि, उते मुतासिरनि सां मुलाक़ात पिणु कई आहे ऐं उन्हनि खे ख़ातिरी कराई आहे त हू ॻोठाणनि सां गॾु आहिनि ऐं उहे एहतजाजी तहरीक पंहिंजी जारी रखंदा। जी असलम हैदर सोलंकी, अपडेट लाइ महिरबानी।